हुकूमत सिंध में रहंदड़ परडेन जा अंगखर सिंध हुकूमत हवाले करे छॾिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत पारां आदमशुमारी 2023 मूजिबि जारी कयल अंगखरनि मूजिबि सिंध में 2,47,000 अफ़गाननि समेत 3,65,000 परडेई रहनि था। कराची डिवीज़न में 1,64,000 ऐं हैदराबाद डिवीज़न में 1,86,000 परडेई तरसियल आहिनि। जारी कयल रिपोर्ट मूजिबि लाड़काने डिवीज़न में 4,058, मीरपुर ख़ास डिवीज़न में 2,438 ऐं सखर डिवीज़न में अफ़गाननि समेत 1,151 ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में 1,000 अफ़गाननि समेत 4,639 गैर मुल्की रहनि था। जारी कयल अंगखरनि मूजिबि कराची डिवीज़न में अफ़गाननि समेत 1,64,948 परडेई रहनि था। हैदराबाद ज़िले में 2,249 ऐं बदीन ज़िले में 7,112 परडेई तरसियल आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध हुकूमत खे ॾिनल अंगखरनि मूजिबि दादू ज़िले में 960, जामशोरे ज़िले में 663, मटियारी में 404, सजावल ज़िले में 519, ठटे ज़िले में 593, टंडो मोहम्मद खान में 339 परडेई रहनि था। मटियारी ज़िले में 404, टंडो अलायर ज़िले में 433 अफ़गाननि समेत परडेई रहनि था।